एहतजाज जो के हिन एहतजाज में शामिल थींदड़ आवाज़ सियासी समाजी तंज़ीमनि जा अॻुवाणो राणी बिरादरी जा परवाणो जीअं सिंध जीअं असां हितां जी अक्षर अॼोको ही एहतजाज जेको हिकु हफ़्तो पहिरियां बि हिन ई मोड़ ते एहतजाज कयोसीं राणी बिरादरी जे 3 मुक़बियुनि जे लाइ। अॼु साॻे ॾींहं ते हिकिड़ो एहतजाज हिन पासे आहे त ॿियो एहतजाज हुन पासे ते आहे गोला बिरादरी। त हीउ जेको सॼो सिस्टम आहे सोसाइटी आहे केॾांहुं पई वञे। दोस्तनि ॻाल्हि कई त चूंडियल नुमाइंदा अचनि वेहनि। ऐं इहो सुवाल थो कयां हिननि दोस्तनि खां जेके दोस्त ॻाल्हि करे असांजो सीनियर आहे हिकिड़ो मोज़िज़ जेको आहे हुनजी हिकिड़ी वाबस्तगी आहे हिकिड़ी कम्यूनिटी सां। त असांजे चूंडियल नुमाइंदनि भले उहो छड़ी जो हुजे करमपुर जो हुजे देरा मोड़ जो हुजे कॾहिं आयो आहे माण्हुनि जे विच में वेही करे तव्हां माण्हुनि जा मसइला ॿुधासीं या कंहिं माण्हुनि सां गॾियो आहे। हीअ त उहे पीर पगारे वारे दीदार वारो टाइम आहे त हिकिड़े महीने लाइ ईंदा आहिनि असांखे दीदार कराए वोट वठी वरी कराची इस्लामाबाद जा असीर थी वेंदा आहिनि। हीअ हिननि जो असांजे कंहिं दुख में मरूं भुरूं खणिजूं क़तल थियूं हिननि जो को वजह वास्तो कोन्हे छो जो हुनजो वास्तो असांजो 5 सालनि खां पोइ वोट जो आहे। जेको वोट मिले थो नथो मिले उन ते बहस कोन था कयूं पर हीअ उहो पाण बि चूंडाए वरी वञी पंहिंजे उन मथाणनि ते पहुचनि था। गॾिजणो पाण खे आहे। साईं नसरुल्लाह साहिबु सुठी ॻाल्हि करे सिर्फ़ु पंहिंजी कास्टनि में पाण छो उलझूं। हीअ त पुरअमन हिकिड़ी जमहूरी हिकु पुरअमन क़ौम ख़िलाफ़ु हिकिड़ी जंग आहे हिन 3 ज़िलनि में। ज़िलो कश्मीर हुजे घोटकी हुजे या शिकारपुर हुजे। बाक़ी ॿियनि इलाइक़नि में बि अमन ख़राबु हूंदो पर एतिरो न जेतिरो हिन 3 ज़िलनि में आहे। त सुवाल पहिरां खणूं जीअं साईं ॻाल्हि करियो चाचड़ साहिबु त पहिरां खणूं आहे त किथे वञनि आहे पर असीं इन अमन जे बदअमनी या पहिरां खणूं त केॾांहुं पिया वञनि। असांजे जंहिं खिते में पाण वेठा आहियूं उन खिते में हिकिड़े तरफ़ आहे पनियाकल जी फ़ौजी छावनी जेको हेॾो वॾो पाकिस्तान जो यानी जाग्राफी तौरु माना हिंदुस्तान ऐं पाकिस्तान जे बॉर्डर ते ऐं ॿी आहे फ़ौजी छावनी असांजी कश्मीर शहर जे ॿाहिरां ऐं उनखां पोइ रेंजर्स ऐं पुलिस जा हेतिरा अटाला ऐं 3 ज़िला। हाणे इन्हनि जे बावजूदि हिकिड़ा चंद लोफर इन्हनि खां कोन था संभालजनि त सुवालु इहो हूंदो त इहा ॻाल्हि रियलिटी तौरु हुननि खे खपे ई नथो त कंहिं हिन खिते में अमन थिए। हीउ खितो जेको रोज़ कंहिं न कंहिं माण्हू जे खॼण क़तल थियण हिन ई जिते जे पाण स्टाफ ते बीठा आहियूं उते ॿ ॾींहं अॻु जी ॻाल्हि आहे हिकिड़ो स्टार्टर दादन सब्ज़ोई जंहिंजी छा ॾियारी हूंदी उनखे बि खंभे खणी वञण जे लाइ ही तयारु हुआ पर हुन मज़ाहमत कई हू रतो रत थी वरी मोटियो कंहिं अस्पताल दाख़िल आहे। त हाणे अहिड़ी सॼी सूरताल हुजे जॾहिं माण्हू परेशान हुजे आलम परेशानी जो हुजे ऐं पाण इनफरादी तौरु मिसाल ॻाल्हि चाचड़ कम्यूनिटी जो हिकिड़ो असरु हो जेको पंहिंजो माण्हू वञे बाज़ियाब कराया हिकिड़ो असरु हो पर सभु क़ौमूं सभु ज़ातियूं इन लेवल जूं त ऑपरेट कोन थियूं थियनि त पोइ हीउ जेको पाण टैक्सूं ॾियूं था हिननि जूं जेके पघारूं आहिनि हीउ सॼो निज़ाम हले पियो त हिननि जी ज़िमेवारी आख़िर कहिड़ी आहे। छा हिन जी ज़िमेवारी सिर्फ़ु ऑफिस में वेहण जी आहे ऐं बाक़ी जेको कमु आहे उहो माण्हू पाण करे त पोइ हिननि जे हुजण या न हुजण जो कहिड़ो फ़ाइदो। असीं हिन तवसुल सां हिन जेके माण्हू जे मेड़ जे विढ़ियल तवसुल सां इहो मुतालबो था कयूं सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान खां त हीउ ज़िलो कश्मीर पाकिस्तान में आहे या कंहिं ॿिए इलाइक़े में तव्हां लिखी ॾिनो आहे त हीउ हितां जो माण्हू कंहिंखे दांह ॾे ईरान वञे अफ़गानिस्तान वञी दांह ॾे हिंदुस्तान खे दांह ॾे कंहिंखे दांह ॾे या क़ौम ते खे दांह ॾे त असांजे हिन कश्मीर जो अमन जेको आहे तव्हां असांखे बहाल कराए ॾियो। नाटो जी जेके फोर्सिस अचनि छो जो असांजो कमु चढ़ी वियो आहे असांजी रेंजर्स जे हूंदे असांजी पुलिस जे हूंदे ऐं हिकिड़ी नामनिहाद जेके ऑपरेशन थी 3 महीना अॻु में जंहिंमें चवनि था त 72 अरब जो पैकेज ॾिनो वियो त हिन खिते खे 3 ज़िलनि खे क्लियर करिणो आहे पर तव्हां ॾिठो त सिर्फ़ु हिकिड़ी को फ्लैग मार्च निकितो उनखां पोइ वरी उन्हनि माण्हू हाणे कर खयो आहे। हाणे को अहिड़ो ॾींहुं न आहे जंहिं ॾींहं ते का न का वारदात थिए। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जॾहिं हिते ऑपरेशन हो हिन पासे त मक्सी ऐं करमपुर वारो पासो कहिड़ो अहिड़ो ॾींहुं न हो जंहिं ॾींहुं का न का
माण्हू पटाटा ऐं टमाटा बि घर ते पहुचाए न सघनि पिया, अहिड़ी सूरत अॼु ताईं आहे। त ही सुवाल कंहिंखां कबो? चूंडियल जेके हींअर हुकूमत कंदड़ आहिनि या निगरान थी विया, या ही जेके 18 सालनि खां इक़्तिदार में वेठल असांजी धुर आहे पाकिस्तान पीपुल्स पार्टी, अमून अमान ॾियण त उनजो अवलीन फर्ज़नि में शामिल आहे। कंहिं ॿिए खे त कोन तव्हां कंदासीं।